नून लीग अगवार बशीर मेमर चयो आहे त सिंध ते केतिराई साल हुकूमत कंदड़ भिट शाहवासिन खे मिठो पाणी बि न ॾेई सघिया आहिनि। मटियारी जे क़ौमी तक 216 जे उम्मीदवार नून लीग जी सिंध जे सदर बशीर मेमर ऐं PS 56 जे उम्मीदवार नसीर मेमर दरगाह भिट धरणी ते पहुची मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी ऐं दुआ घुरी। बाद में नून लीग अॻवाननि गुल हसन राजपूत जे ॾिनल कॉर्नर गॾिजाणी में शिरकत कई, जिते भिटाई पीर सैयद फ़कीर अली शाह सां गॾिजी इलेक्शन कैंपेन ऑफिस जो इफ्तिताह पिणु कयो। उन मौक़े ते कॉर्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे बशीर मेमर चयो त पीपल्स पार्टी केतिराई साल इक़्तिदार में रही पर भिट शाह जे शहरनि खे पीअण जो मिठो पाणी बि नाहे ॾेई सघी। हिन चयो आहे त भिट धरणी जी सरज़मीन ते हिंद सिंध गॾु थिए थी। हुक्मरान शाह जो रिसालो पढ़ी कोन था थकिजनि, पर हिन धरती सां माटेली माउ जहिड़ो सलूक कयो वियो आहे। संदन चवणो त भिट शाह पब्लिक स्कूल जो कम सालनि खां रहियल आहे। सूफ़ी यूनिवर्सिटी 10 सालनि में नाहे जुड़ी सघी। शहर जी वाटर सप्लाई, ड्रेनेज ऐं रोड रस्ता तबाह थी विया आहिनि। बशीर मेमर चयो त नवाज़ शरीफ़ जो मक़सद मुल्क जी तरक़ी आहे। नवाज़ शरीफ़ पंहिंजे पंजाब जियां सिंध खे खुशहाल ॾिसणु चाहे थो। हुन चयो त भिट शाह खे तरक़ी ॾियारे इंडस्ट्रियल एरिया बणाईंदासीं। अवाम 8 फ़रवरी ते असांजो साथ ॾे।